सिंध जी राजधानी कराची में चौमासी की बरसात जो सिलसिलो जारी है। बरसात जो पानी रोडन रस्तन घरन में काहे पवण करे शहरी बिटे अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। मिठाईआबाद, हणीबख्श ॻोठ, सचल ॻोठ, शाहनवाज़ शर ॻोठ ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसाती नालनि जी सफ़ाई न थियण करे सेवरेज जो पानी पीअण जे पाणीअ सां गॾिजी वञण करे केतिरियूं बीमारियूं जनम वठी सघनि थियूं ऐं पाणी केतिरा ई ॾींहं घिटियुनि में बीठल हुजे थो। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सियासी, समाजी ऐं इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त साल जेको नालनि जी सफ़ाई थी हिन दफ़े कहिड़ियुनि वजूहात जे बुनियाद ते सफ़ाई न थी सघी आहे, जंहिंजे करे जेको परियों नालो आहे या हिते बि जेको आहे जेको सिस्टम उहो नाकाम थियो आहे। असांजे नासिर शाह बगदाती वज़ीर खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे इन सेवरेज लाइनुनि खे ॿीहर तवजो ॾिनी वञे, ॿीहर इन्हनि खे सफ़ाई कराए नालनि खे थोरो सो इनखे ड्रेनेज सिस्टम खे सही करे वञे। 38 नाला आहिनि जेके KMC जे हवाले आहिनि, जेके उनजो फंड जारी कयो वियो असांजी सिंध गवर्नमेंट। और नासिर शाह खे ॾिसो तव्हां कल्ह जेको पाणी बीठो जना हॉस्पिटल में, उते बि नासिर शाह पाण बीह करे पाणी कढायो। असांजी गवर्नमेंट सॼो कमु करे पई। हिते DMC वारा बि कुझु नाहेलियूं आहिनि, इहे न आहिनि असांजे हेठियुनि तबक़े जूं, पर असांजी सिंध गवर्नमेंट भरपूर तरीक़े सां कमु करे पई। हिते बारिशूं तमामु घणियूं पवंदियूं, महिरबानी करे जेके नाला आहिनि भिटायाबाद खां वठी सचल जा जेके नाला आहिनि इन्हनि खे सफ़ाई कयो त जीअं हीअ असांजा पाणी ओॾे निकिरी वञनि। जॾहिं उते पाणी न निकिरंदो जेका नालनि जी सफ़ाई न थींदी त मां सम्झां थो त हीअ पाणी हींअर तव्हां पाण ॾिसो था पियो घटियूं असांजूं भरिजी वियूं आहिनि। हिते सेवरेज लाइन जी सिस्टम कोन्हे को। हींअर त खणी बरसाति वसी पई आहे त मैं थी वियो पाणी जो, पर असां वटि इहो 12 ई महीना पाणी जो इहो घिटियुनि में हशर आहे। हिते ड्रेनेज सिस्टम असां वटि आहे कोन, सेवरेज सिस्टम असां वटि आहे कोन, ऐं हिते म्यूनिसिपल कमेटी या कॾहिं बि असां पंहिंजे यूनियन काउंसिल जा बुहारे वारा असां खां ॾिठा ई कोन्हनि। पाणी जेको सेवरेज जो वञे थो वॾनि जेको नालनि में, उन्हनि जो अचे थो वरी अञा वॾनि नालनि में। नालनि जी सफ़ाई थी कोन्हे, बिल्कुलु उहे चौक लॻा पिया आहिनि, बंदि लॻा पिया आहिनि, त हे सेवरेज जो असांजो पाणी जेको वञे काॾे। अहिड़ी हालत आहे जो हद खां ॿाहिरि, ही गटर राति खां बंदि आहिनि। सर ही घर आहे मुंहिंजे साम्हूं, हीअ ॾिस कहिड़ी हालत लॻी पई आहे। सभु पैसा सर खाई आहे, करोशन करे आहे, सभु रुपयो बि हिते ख़र्चु न आहे सर ॻोठ में। बरसाति जी जेका मौसम आहे उन में हमेशह जेको आहे उथली पवंदा आहिनि, ॾिसो त उन में गंद किचिरो भरियो पियो आहे, उन्हनि जी सफ़ाई कान थी थिए। शहरनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत तरफ़ां KMC ऐं DMC खे बरसाती नालनि जी सफ़ाई जी मद में करोड़ों रुपया जारी कया विया आहिनि, पर ख़बर नाहे उहा रक़म किथे ख़र्च थींदी। मिठाईआबाद, हणीबख्श ॻोठ, सचल ॻोठ, शाहनवाज़ शर ॻोठ ऐं भरपासे जे इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बरसाति पवण खां पोइ हीअ बरसाति रहमत न पर ज़हमत बणिजी वञे थी। रोड रस्ता जेके आहिनि उहे पाणी में अची वञण करे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते हू मजबूर थी वञनि था। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।